शाहनवाज़ ख़ान त मूंखे दर ताईं धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾी। मंसूर ख़ान में आसरो आहे, जे मुराद चवंदो न त उहो अदा खे छॾाए वठंदो। मां राति वञी मुराद खे मिंथ मेड़ कंदसि। जे मुराद खे मिंथ करण जी ज़रूरत आहे पोइ हिन वक़्त ई निकिरी वञ, मतां भलाई थी पए पोइ अदा खे अॼु ई छॾाए वठनि। हिन वक़्तु मुराद घर में कोन हूंदो, सॼो ॾींहुं अली ख़ान खे ॻोल्हींदा वठनि था। पोइ ठीकु आहे भाॼाई, राति ॿई पोइ गॾिया हलंदासीं। मालिक साईं मुराद खे ईमान ज़रूरु ॾींदो। हूंदी भलाई त क़ाइम खे छॾाए ॾींदा, न त पोड़ो 10 ॾींहं करे लोड़े ईंदो। मंसूर बाबा, मां चाहियां थी त तव्हां कुंज जो आसरो ख़त्म करे कंहिं ॿिए हंधि शादी करे छॾियो। अमा साइणा, मां कुंज जो आसरो न आहे कयो। हाणे उनजी शादी थी वई आहे, हाणे उनजे बारे में सोचण बि मूं लाइ हराम आहे। इहा तव्हांजी सुठी सोच आहे, पर बाबा मां चाहियां थी त तव्हां किथे शादी करे छॾियो। हा मां साइणा, को मुनासिब रिश्तो मिलियो त ज़रूरु शादी कंदुसि। मां इहो नथो चाहियां त मां जंहिंसां मोहबत कई आहे त उन सां ई शादी कयां, पर मां शादी उन सां कंदुसि जेकी मुंहिंजी हम ख़्याल हुजे, मुंहिंजी तबियत खे सम्झे, मां उन खे सम्झां। अमा साईं, जेकॾहिं ईअं नथो थिए न त पोइ शादी शादी न आज़ाब बणिजी वञे थी। तकड़े लाइ नथो कयां जो मूंखे अञा ताईं को हम ख़्याल छोकिरी मिली न। अलाह कंदो तव्हांखे जल्द तव्हांजी हम ख़्याल छोकिरी मिली वेंदी। रज़न, हिक ॿिए खे घणो आज़माए चुका, तव्हां मुंहिंजी ताक़त जो नमूनो बि ॾिसी चुका आहियो। मूंखे शिकस्त ॾियणु नामुमकिन आहे। किथे किथे जेकॾहिं मां 2 कदम पोइते थी थो वञा न त इहा मुंहिंजी कमज़ोरी न आहे। ईअं सम्झ त इहा मुंहिंजी रिश्तनि जी मोहबत आहे। मां पंहिंजे कंहिं बि अज़ीज़ खे माराइण न आहियां चाहींदो, उन जे करे थोरो पोइते हटी वेंदो आहे। पर तव्हां सख़्त दिल ऐं हैवान बणिजी विया हो। तव्हां वटि रिश्तनि जो को बि क़दुरु कोन्हे। उन करे चवां थो, मूंखे सख़्त दिल थियण ते मजबूर न कयो। तव्हां अली ख़ान खे आज़ाद करे छॾियो, मूं वटां मिठण खे वठी वञो। पर जेकॾहिं तव्हां ईअं न कयो न त पोइ मुंहिंजी हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, तव्हांखे मिठण जो लाश बि हथ कोन ईंदो। मुराद, तूं मुंहिंजे मथां सख़्त दिल हुअण जा इल्ज़ाम हलाई थो। जेतिरो तूं पंहिंजे भाइरनि सां प्यारु कंदो आहीं न, एतिरो मां बि पंहिंजे भाइरनि सां एतिरो ई प्यारु कंदो आहियां। इन करे चवां थो, मुराद, इज़त सां मुंहिंजे भाउ मिठण खे आज़ाद करे छॾ, न त उनखे नुक़सान पहुचण जी सूरत में ज़िंदा तव्हां बि न रही सघंदव। मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ जी का बि परवाह न आहे। जेकॾहिं तव्हांखे मिठण ज़िंदा खपे त मुंहिंजे भाउ अली ख़ान खे आज़ाद कयो। अली ख़ान में असां हथ विझण वारा न आहियूं। इहो वञी तूं जांच कर। जेकॾहिं अली ख़ान खे असां अगवा करायूं आहे त सीने ते हथ हणी छॾियऊं आहे त असां अगवा करायो आहे। इन ॻाल्हि खे असां लिकायूं तॾहिं हा जॾहिं असां तव्हां खां ख़ौफ़ज़दा हुजूं। तव्हां शाहनवाज़ ख़ान सां साटड़िया गाटड़िया बणिजी ऐं मुंहिंजे भाउ खे अगवा कराईंदो त तव्हां छा था सम्झो? इहा ॻाल्हि मां सम्झी कोन सघंदुसि ऐं तव्हांजा पेरा खणण छॾे ॾींदुसि। इहो यादि रखे छॾिजो, जां त तव्हां शाहनवाज़ सां गॾिजी मुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे, या वरी तव्हांजे करे शाहनवाज़ मुंहिंजे भाउ खे अगवा करायो आहे। ॿई मुंहिंजी नज़र में बराबरि जा ॾोही आहियो। ॿिन्ही सां हिसाब सिधो कयो वेंदो। नथो अचां, नथो बीहां। छा कॾहिं हा नथो बीहां। छा कंदुसि? वॾो कमीनो। पर तूं बि वॾो महा कमीनो। महा कमीनो त थिए। बीह
बीआरीस बाक़ी मुंहिंजो त पीउ बि कोन बीआरे सघंदुसि। जुमा ही बच तुंहिंजे लाइ ख़र्ची आंदी अथमि। पोइ यार पहिरियां ॻाल्हि न पियो करी, पहिरियां तूं ॿुधी कोन पियो। मुराद असां त तोखे पंहिंजे पेरनि में झुकाए छो, पर हाणे जेको तुंहिंजो घाट मथे आहे न, इहो सिर्फ़ मंसूर खान असां सां धोखो कयो आहे। हिकु दफ़ो मां पंहिंजे भाउ मिठनि खे तोखां आज़ादु कराए वठां, पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी ताक़त जी ख़बर पइजी वेंदी, ऐं उन सां गॾु मां हिन मंसूर खान खे बि ॾिसी वठंदुसि। मंसूर खान तव्हां खां ऐं शाहनवाज़ खान खां बि ॾाढो आहे, ऐं तव्हां त मुंहिंजे मुक़ाबले में बि न आहियो। पर रुगो इहा दुआ कयो त मां पंहिंजे सब्र जो दामन छॾे न ॾियां। जेकॾहिं मां पंहिंजो सब्र छॾे ऐं पंहिंजा होश विञाए वेठुसि न, त पोइ तव्हांखे तव्हांजी औताक़ ते अची पातर आनंदुसि। ठहियो बसि। अरे हाणे बस, तूं त मुंहिंजे मथां उलर करी, तूं त छा तुंहिंजे पीउ मलूक खे बि उनजे घर में अची बचड़ा आणी सघूं था। जेकॾहिं तूं वॾनि जी ॻाल्हि करींदो न, त पोइ हिकु चकर न, अलाए केतिरा चकर तुंहिंजा वॾा असांजे हथां मोचड़ा खाई चुका आहिनि। हाणे न को वॾो आहे न को नंढो, हाणे सिर्फ़ु मुक़ाबिलो आहे तोसां। जंहिं ॾींहुं असां मुराद पंहिंजे हथियारनि जा मुंहुं खोलिया, उन ॾींहुं तूं पंहिंजो सीनो परून ॾिसंदे। जॾहिं बि पाण में दम सम्झी न, त सिधो अची मूंसां विड़जांइ, तोखे पाणे ख़बर पइजी वेंदी त मुराद में केतिरी ताक़त आहे। अच बि न, इहो शौक़ तुंहिंजो जल्द पूरो कंदासीं मुराद, छो त तूं राज़नि जे रम्ज़ खां वाक़ुफ़ आहीं, राज़नि जे राज़ खां तूं वाक़ुफ़ न आहीं। अनाम तुंहिंजा ॾुख मूंखां हाणे ॾिठे बर्दाश्त कोन्हे को थिए। तूं निकिरी वञण जो सही फ़ैसिलो कयो आहे। तूं त सभु कुझु ॾिसी पई थी न अम्मा, हिते न को मूंखे बाबो बर्दाश्त थो करे, न को अदा बर्दाश्त थो करे, ऐं तूं मूंखे हिते रहण लाइ ज़ोर पई भरी। छा मां सॼी उमिरि बाबा जा ज़ुल्म बर्दाश्त कंदसि? तुंहिंजे हितां वञण खां पोइ इहा बाहि भड़को ॾेई वरी पवंदी, ऐं तोखे हिते वापसि आणण जी पूरी कोशिश कई वेंदी। मूंखे हिकु चकर त वापसि आंदो अथनि, पर मां ॿीहर वापसि कोन ईंदी मैं अम्मा। तोखे पूरी पक आहे त मंसूर खान तोखे पनाह ॾींदो? किथे ईअं त न आहे त तुंहिंजे भाइरनि जो हुन मथां ज़ोर पइजी वञे ऐं हू वापसि तोखे करे छॾे? हितां वञण खां पोइ मूंखे मंसूर खान पनाह बि ॾींदो ऐं अली खान खां तलाक कराए मूंसां निकाह बि कंदो। जेकॾहिं तोखे उन ते एॾो भरोसो आहे त पोइ मां तोखे कोन थी रोकियां, ऐं हा, मंसूर खान ताईं तोखे मां पहुचाए ईंदसि। न मां न, जे तो मूंखे उते पुॼायो न त मां तूं मारी वेंदीअ। अकेली तूं ओसी ताईं हितां नथी पहुची सघीं। अम्मा, मां जुमे खे बेवकूफ़ बनायो आहे, उहो ई मूंखे हितां मंसूर खान ताईं पुॼाए ईंदो। सफ़ा का चरी आईंदीअ, तूं त अहिड़े माण्हू सां ॻाल्हि कई आहे जेको सॼे ॻोठ में होको ॾेई छॾींदो। जुमो कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदो ऐं मूंखे हू हितां वठी मंसूर खान ताईं पुॼाए ईंदो। अम्मा, मां इन इंतज़ार में आहियां, जेॾी न बाबा ऐं अदा शहर ॾांहुं निकिरी विया, पोइ मां मंसूर खान ॾे निकिरी वेंदीसांइ। अम्मा, पोइ मुंहिंजी क़िस्मत आहे। पहिरियां मुराद जो रुपयो असांजे मथां शक हुयो, हाणे वरी तव्हांजे तरफ़ इशारा पियो करे। जेकॾहिं अली खान खे कुझु बि थियो त असांजो भाउ मिठण मारियो वेंदो। जेकॾहिं मिठण मारियो थो वञे, पोइ त अली खान जो तोखे लाश ई मिलंदो। जेकॾहिं असांजो भाउ मिठण मारिजी वियो त पोइ शाहनवाज़ खान तव्हांजे ऐं असांजे विच में इख़्तिलाफ़ात वधी वेंदा। मंसूर खान इहो ई त चाहे थो त तव्हां ऐं असांजे विच में इख़्तिलाफ़ थियनि। मां त तव्हांखे अॻु में आगाह कयो हो, पर अलाए छो तव्हां मंसूर खान जूं ॻाल्हियूं ऐं चालूं सम्झो ई कोन पिया। तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त अली खान खे अगवा करण वारो मंसूर खान आहे? ककर अञा तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई आहे।
त मंसूर खान अली खान के माराए आखिर तव्हां मां कहिड़ो मक़सद हासिल करणु चाहे थो? मंसूर खान जो पहिरियों कम आहे ई हो त हू तव्हां ऐं असांजे विच में इख़्तिलाफ़ पैदा करे। उन खां पोइ हू तव्हांजे वेझो थी अली खान के माराए ऐं तव्हांजी भेण जो संग। बस मीर शाहनवाज खान बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न कढजां। मंसूर खान केॾियूं बि चालाकियूं करे पर पंहिंजे मक़सद में कामयाब कोन वेंदो। वरी बि शाहनवाज खान तव्हां पंहिंजे हमराहनि खां पुछा करे पक कयो किथे अली खान के तुंहिंजे हमराहनि त अगवा न आहे कयो। जेकॾहिं अली खान तव्हांजे हमराहनि वटां साइर थियो त पोइ असांजो दुश्मन मंसूर खान न तव्हां आहियो। तव्हां हिकु त मुंहिंजा हमराह मुंहिंजे चवण को सवाइ को कम न आहिनि कंदा। हा अगरि पोइ बि तव्हांखे अहिड़ो को शक वेहे थो त मां हुननि खां पक कंदुसि। पर मुंहिंजी त तव्हांखे सलाह आहे तव्हां मंसूर खान जा पेरा खणो। अली खान तव्हांखे उतां ई मिली वेंदो। तोता तो मुराद जो रुख हाशिम शफीक तरफ़ छो कयो? हू बि त मीर शाहनवाज खान जा माण्हू आहिनि ऐं इहो मसलो सुभाणे पंहिंजी खिची बि पवंदो। मुराद एतिरो बेवकूफ़ थोरा ई आहे जो उनखे मां चवां त अली खान खे मंसूर खान अगवा कयो आहे ऐं इहो मुंहिंजी ज़बान मथां यकीन करे वञे हा। खणी जो मुराद तोखे आज़ादु कयो पर मुराद जो शक असां मथां ख़तमु कोन थियो हूंदो। जेकॾहिं अली खान खे असां वटि ॾिठई त असां मां कंहिंखे बि ज़िंदा कोन छॾींदो। तोता जेतिरो जल्दी थी सघे हिन मुसीबत मां असांजी जान छॾाए ऐं वधीक खे असां पाण वटि नथा रखी सघूं। मां अॼु राति वञी मीर शाहनवाज खान सां मिलां थो ऐं हुनखे ॿुधायां थो अली खान असांजी कैद में आहे। पोइ ॾिसूं त कहिड़ो थो हुकुम करे। जेकॾहिं मीर शाहनवाज खान चए त हेॾा ॾींहं तव्हां इहा ॻाल्हि मूंखां छो लिकाई त पोइ उनखे तूं कहिड़ो जवाबु ॾींदे? सभु कुझु सोचे पोइ वेंदुसि। उन खां पोइ जेको मीर शाहनवाज खान हुकुम ॾिनो हुन ते अमल कंदासीं। इहो भला तव्हांखे कीअं शक पियो त अली खान खे मीरल ऐं पुनल अगवा कयो आहे? ट्रेनियो सां शहर खां वापसि अचूं बा पुनल ऐं मीरल ते नज़र पई जेके मोटरसाइकिल ते हुया के हमराह के विच ते कपिड़ो चढ़ियल हुयो ऐं कचे तरफ़ विया। थी सघे थो को ॿियो हमराह हुजे। ईअं बि थी सघे थो पक सां नथा चई सघूं त इहो अली खान हूंदो। अली खान अगवा थियल आहे ऐं तव्हांजी दुश्मनी शाहनवाज खान सां हलंदड़ आहे ऐं असांखे शक थी पियो। इहा तव्हांखे कीअं ख़बर पई? मीरल ऐं पुनल मीर शाहनवाज खान जे लाइ कमु कंदा आहिनि। उहे रोल आहिनि हुननि खे केरु न सुञाणे। तव्हां जेकी हक़ीक़त ॿुधाई न उन लाइ तव्हांजी महिरबानी। असांजो पहिरियां बि शक उन्हनि में ई हुयो। असां पाण उन्हनि जी ताड़ में हूं पर तव्हांखे उन्हनि जे कंहिं पके ठिकाणे जी ॼाण आहे त उहा ख़बर मूंखे ज़रूरु ॾिजो। ज़रूरु ॼाण ॾींदासीं मुराद। मुंहिंजो नंबर तव्हां वटि आहे या ॾेई छॾियऊं? नंबर आहे। पोइ तव्हांखे इजाज़त आहे। तव्हांखे राति रहण जी सलाह ज़रूरु कयां हा पर रहज़न असांजे मथां केस कयो आहे। जेकॾहिं पुलिस छापो हयो न त तव्हां हक़ बि न हक़ूं रहड़जी वेंदव। तुंहिंजी महिरबानी मुराद। हूअं बि रहण जो इरादो असांजो न आहे। खोर सां कम पिया आहिनि पोइ मोकिलाणी न आहे मुराद। चङो माशाअल्लाह। वॾा हिननि खे ख़बर आहे या असांजे मथां थोरो करण आया हुआ? कुर्बान उन्हनि को बि थोरो न आहे कयो। अलाए छो मुंहिंजो शक थो वञे त किथे सोट सोढल उन्हनि सां गॾु त नाहे। जेकॾहिं सोट सोढल हिननि सां न हुजे हा न त हिननि खे कहिड़ो लाचार जो हिते नियापो खणी अचनि। हर क़ौम पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारे ऐं असांजी क़ौम निंड सुतल आहे। जेकॾहिं असां घरां निकिरण लाइ चऊं था त को बि माण्हू निकिरण लाइ तयारु न आहे।
जॾहिं त को कमकार बि कोन्हे, सॼो ॾींहुं फज़ूल में होटल ते वेही गुज़ारनि था। जेकॾहिं एतिरी जदोजहद पंहिंजे हक़नि लाइ कनि न त इहे सूर ई न ॾिसणा पवनि। बाबा जंहिं जंहिं खे बि असां चऊं था अचो गॾु थियो ऐं जवाब में चवनि था किलो तव्हां सिंध फतेह कंदव। गुलाम हर माण्हू जा उबता सवाल हूंदा आहिनि, पाण त कुझु बि न आहिनि करे सघंदा, पर जेकॾहिं को सुठो कमु कंदो आहे न उनजी का बि हिमत अफ़ज़ाई न आहिनि कंदा। बाबा असांजी क़ौम में शौर अचण लाइ अञा साल लॻंदा। तूं सालनि जी ॻाल्हि करीं पियो, अञा सदियूं लॻंदियूं, छो जो असांखे अञा खाइण लाइ मिले पियो ऐं असांजी औरतुनि जा वज़ीफ़ा अचनि पिया। ॿियो असांखे छा घुरिजे? बाबा साईं, जेके पैसा ईंदा आहिनि न उते हली उन्हनि औरतुनि जो हशर त ॾिसो, केॾी उन्हनि जी तज़लील कई थी वञे। इहो उन्हनि जो ॾोह न आहे, इहा असां में ई गैरत न आहे जो चंद हज़ारनि जे करे पंहिंजी औरतुनि खे धिका खाइण लाइ मोकिलियूं था। जेकॾहिं असां में गैरत हुजे न त संदरो ॿधी मैदान ते बीह रहूं, पोइ ॾिस त कीअं न हर ग़रीब माण्हू ख़ुशहाल थिए। पर इहा ॻाल्हि सम्झण लाइ अञा असांखे सदियूं लॻंदियूं। बाबा वज़ीर खे चओ त को रूह खे जज़्बो ॾींदड़ कलाम त ॿुधाए। हा सुल्तान, छो न, वज़ीर को कलाम त ॿुधाए। हाज़िर बाबा। ओ सिंध मुंहिंजी अमा सोह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। तुंहिंजे मारुनि खे सीने में सांढियो वतां तुंहिंजे लारनि लयनि खे बि चंदन चवां। तयार आहियो? सो दादा असां त तयार आहियूं, हलणो काॾे आहे? जॾहिं शिकार जे मथां हली बीहंदासीं न पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त किथे आहियां। अचो वियो। बाबा साईं असुल हक़ीक़त इहा आहे। हाणे तव्हां ॿुधायो त अली खान जो छा करिणो आहे? चङो छो जो इहो अली खान मौद आहे जे मरी पिया ते इहे रज़न वारा ऐं इन मिठण जे मौत जो ज़िम्मेदार बि मूंखे ई सम्झंदा। हाणे जेको तव्हांजो हुकुम बाबा साईं। छा अली खान खे इहा ख़बर आहे त तव्हां अली खान खे मुंहिंजे हुकुम ते क़ैद में रखियो आहे? न बाबा साईं, असां हुनखे इहो ॿुधायो आहे त हीउ कमु असां पैसनि लाइ कयो आहे। इहो तव्हां सुठो कयो जो अली खान खे इहा ख़बर नाहे त हुनखे अगवा करण में या माराइण में मुजा था आहिनि। मुराद खे मां ॿुधाए चुको आहियां त शफ़ीक ऐं आशिम तव्हां लाइ कमु कंदा आहिनि। तव्हांजे ॿुधाइण सां को बि फ़र्क़ु न पवंदो, छो त मुराद वटि अहिड़ा सबूत ई न आहिनि जो हू चई सघे त हाशिम ऐं शफ़ीक मुंहिंजे लाइ कमु कंदा आहिनि। जॾहिं त नज़र खे वरी इहा पक आहे त इहे मुराद या मंसूर खान जा माण्हू आहिनि। बाबा साईं हाणे छा करण वारा आहियो? कमु त इहो कबो जो रहज़न ऐं मुराद जा हथियार मंसूर खान जे मथां सिधा हूंदा। हाणे बुझ तो था छा न सा त तोखे करणो छा आहे?
बुध मिठण जी ख़बर पई? कॾहिं न ॻाल्हियुनि खे निंड थी अचे। इहा आवाज़ सुभाणे वठिजां। सुबुह जो घर में वेह ई काथे थो, ईअं ई घर मां निकिरी हलियो थो वञे। सुभाणे तोखे हाल वाल ॾेई पोइ निकिरंदुसि। हाणे सुम्हण ॾे। हिन वक़्तु ॿुधाईंदे लही त कोन वेंदे। इहा तुंहिंजे कननि में किरकिर करण जी आदत पइजी वई आहे। न पाण सुम्हंदी न वरी मूंखे सुम्हंदी। अॼु ताईं न दिलि जा हाल वरिता अथई न दिलि जा हाल ॾिना अथई। जे कुझु चवंदी आहीं त चवंदो आहे किरकिर थी करे। हाणे ही टाइम आहे हाल वाल ॾियण जा। राति जा 2:30 थियनि था। अचई तूं अधु राति करे थो त कहिड़ा हवाला वठाए तोखां? मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी इहा किरकिर ख़तमु कोन थींदी। न पाण सुम्हंदी न वरी मूंखे सुम्हण ॾींदी। हथ अची कमु। हिन मुड़ुस हाले सॼी ज़िंदगी मूंसां कॾहिं बि मुंहुं ॾेई न ॻाल्हायो। हेलो तूं? हाँ मां। यही ना बात वारी। तू छा थो समझी त मां तोखे बख़्श कंदुसि? तोखां अॻियां पोयां सभु हिसाब वठंदुसि। तूं क्या चाहेगा? नहीं भी बड़ा मारो थई सोडल त मूंखे मारे, बाक़ी और तुंहिंजे मथां हथियार थो करे। सोडल सोडल अदा के बख्शी करे छॾ। हाँ वाह मुझे पुट ने बख्श करे छॾ। अॼु तो मां इनखे बख़्श कयां थो, पर ककर यादि रख जाए जकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि तो सौट गुलपरी खे तलाक न ॾिनी त तूं ज़िंदा न बचंदे। अचकोज मां तोखे वठण जे लाइ। छा थी सोची ही ज़ालिम तोखे कॾहिं बि ख़ुशि रहण न ॾींदा। ही वजह मारी वेंदी। न सोडल न। ही मुझो घर आहे सोडल। हाणे जो मुझो जनाज़ो निकिरंदो त हिन ई घर मां निकिरंदो। न ई मां घर छॾींदसि, न ई मां बाक़ी ज़िंदगी अली खान सां गुज़ारे थी सघां। जे तूं मूंसां भलाई चाहीं थो न त पोइ अली खान खां मूंखे तलाक वठी ॾे। पहिरियां ककर गुलपरी खे तलाक ॾींदो, उन खां पोइ असां सोचंदासीं त तुंहिंजो छा करणो आहे। 2 ॾींहं ककर तो वटि सिर्फ़ 2 ॾींहं आहिनि। 2 ॾींहंनि में जेकॾहिं तूं गुलपरी खे तलाक ॾिनी त ठीकु, न त पंहिंजी मौत जो फ़ैसिलो करे छॾिजांइ। तो वॾी ग़लती कई आहे सोडला। कारियर जी पेर में हथू जो अथई, कोन बख़्श कंदो साए। मुराद मुझे पोड़े जो कुछ कयो न त पुलिस हुनखे निधण को करे मारे छॾींदी। तूं परेशान न थी। चाचे कायम ते कहिड़ा केस दाख़िल न, पुलिस मिड़े 2-3 ॾींहं विहारे पाणे छॾे ॾींदसि। चाचा जेकॾहिं 2 ॾींहं थाणे ते वेठो लही त कोन वेंदो। पुट इहा ॻाल्हि न आहे त को अदा लही वेंदो। अछी दाड़ीअ में हुनखे पुलिस पई बेइज़्तो कंदी। चाचा जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा न त मां चाचे कायम खे अॼु ई छॾाया चाहां। मुराद जे मंसूर खान खे चवंदव न उन जो 5 मिंटनि जो खेल आहे। मामूली ॻाल्हि लाइ मथां मंसूर खान खे मिनतूं कंदो। अदा जेल में पियो थो सड़ी। तव्हांजे लाइ हीअ मामूली ॻाल्हि आहे। अचो भाॼई त हलूं, हिते बि कुझु न आहे वरणो। उमेद रखी आया हुआसीं, तव्हां ना उमेद करे छॾियो। मां सम्झां थी त हिन घर जो दर असां लाइ बंदि थी चुको आहे। मुराद चाचा ऐं चाची खे नाराज़ करे छॾी। भले मंसूर खान खे तू न चवई आहे, फ़िलहाल हिन जे मथे ते हथ फेराए छॾी आहे। मरियम इहो कूड़ मूंखां कोन पुॼंदो। बाक़ी रही ॻाल्हि चाचे कायम जी, उनखे घणो वक़्तु लाकब में रखी कोन सघंदा। अजायो ही परेशान पिया थियनि। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।